हैदराबाद में ख़बर ॾींदा हलो त कोटड़ी में वधंदड़ बदअमनी खिलाफ़ एसटीपी कारकुननि जो एसएसपी ऑफिस आॾो एहतिजाजी धरणो। कोटड़ी तोड़े साइट में वधंदड़ बदअमनी खिलाफ़ सिंध तरक़ीब पसंद पार्टी पारां सेशन कोर्ट खां एहतिजाजी रैली कढी एसएसपी ऑफिस आॾो धरणो हणी पुलिस खिलाफ़ नारेबाज़ी कई वई। उन मौके ते अॻवाननि बादल नोहाणी, अमजद मस्तोई, सिकंदर बलेदी, मुस्तफ़ा शाहाणी ऐं ॿियनि चयो त कोटड़ी तोड़े साइड में बदअमनी चोट चढ़ी वई है। कतल फुरू धाड़ा रोज़ जो मेमूल बणियल आहिनि, पर पुलिस अगो निंड सुतल आहे। हाणे त पुलिस एहलकारनि खे बि सरेआम कतल कयो पियो वञे। हिननि मुतालबो कंदे चयो त वधंदड़ बदअमनी ते ज़ाब्तो आंदो वञे। ॿी सूरत में एहतिजाजनि जो सिलसिलो जारी रहंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।